को जो वह कापायत्यन कंबन ऐं कतन कारण सूद सवारियूं आतण मंझि अचनि तन जी सूंह सैयद चए सराफ़ ई सिकनि अॻियां सुट संदन पाए ताराज़ीअ न तुरिया तानीअ तोरियाऊं तां ऐब निखता अॻियां कोठे कापायतिन खे पर में पुछियाऊं ची अगलड़ी आऊं तामूं भिड़ा भगा न थिया पाए पांध कपाह जामूं आतण निहारिया खणी कान पसाहो सरतियूं वञी सुतियूं आतण चवनम कत ताणिया तंद न निकिरे पाणा रोई रत मुंह चरखो चिक कियो तोणे तू कातार जिम हेकली भेरिए लतीफ़ चवे थो त आऊं मञा थो त तूं का भड़ कातार आहीं पर अकेली पई इहो कापो करी तोणे तू कातार जिम हेकली भेरी ॾिठी कान ॾुआर सराफ़ इन ये सुट में चए थो त इहो जेको ख़रीदार तो वटि अचे थो सराफ़ छा इन का ग़लती त सुट जो जेके इन में भिड़ा भिड़ा त कोन थिया आहिनि इन में तुंहिंजे सुट कतण में के अहिड़ियूं त कोन आहिनि जीअं त ची अगलड़ी आऊं जामूं भिड़ा भॻा न थिया इहो समाजी सवाल आहे तकीलो कमु करे पियो उनजो जवाबु ॾे थो त जनी भेरियो हेकलो तणी मेड़ियो माउ तंद अहिड़ी साव जो आतण हॾ न उझे चए थी त तूं माण्हुनि जी ॻाल्हि करीं थो त माण्हू तोसां गॾु न आहिनि या साथी न आहिनि को उस्ताद को का शइ कोन्हे चए थी त इन सुट जी तंद में एॾी त लज़त आहे जो तोखे हाणे मूंखे ख़बर पई त तूं चवीं थो त समाज चवे थो त हिन सां माण्हू न आहिनि